नाज़रीन, मोरजा में महंगाई खिलाफ एहतजाज किया गयो। शहर जो चवण है त महंगाई संदन जीण जंजाल करे छॾियो आहे। पेश आहे अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट। इन वक्त मौजूद हिंगोरजा शहर में जो तेल महंगे थियण खां पोइ महंगाई जी जेका सुनामी आई आहे अचो त असीं मौजूद आहियूं शहरनि ऐं जेके मज़दूर तबको आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन ई तेल महंगे थियण खां पोइ जेके आम वाइफ जूं शयूं आहिनि दालियूं खंड ॿियो तेल गिह ऐं ॿियो सामान त उहा केतिरी महांगाई थी आहे अचो त असीं मौजूद आहियूं उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। गरीब माण्हू सख़्तु परेशान आहे। हिकु वेलो खाए थो त हिकु वेलो बुख ते आहे माण्हू। हिनमहिल जेको गिह अटो खंड जेकी रोज़मरह जी शयूं इस्तेमालु करण जेको गरीब जेको बि हुजे उहो सभु को खाईंदो आहे। अटो जेको आहे 70 रुपए किलो आहे। केरु गरीब वठी कोन थो सघे हिन दौर में। उन खां अलावा खंड गिह जेके बि आहिनि सभु खंड 110 रुपया 100 रुपए किलो थी मिले। माण्हू छा कंदो पोइ त जा माण्हू ख़ुदकशी करे जा सख़्तु परेशान आहे। उहो गरीब फाका कशी करण ते मजबूर लॻा पिया आहिनि। असां इमरान खान खे रिक्वेस्ट कयूं था त फिल फॉर महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं गरीब माण्हू सां ज़ुल्म थी आहे ॾाढो। जिन पासनि ते सवारियूं न वेंदियूं गरीब माण्हू मोटरसाइकिल ते तेल विझी वेंदो उन पासे पेट्रोल एतिरो महांगो करे जो गरीब माण्हू ओॾे बि नथो वञे। के शादी मुरादीअ ते के कजे ते कहिड़े ॿिए प्रोग्राम में शरीक नथो थी सघे। अॼुकल्ह ॾाढी महांगाई थी वई आहे। इमरान खान सफ़ा पाए ॿारे ॾिनी आहे। एॾो महांगो करे छॾियो अथई। गरीब माण्हू न अटो थो वठी सघे न खंड थो वठी सघे। 410 रुपया किलो गिह थी वियो आहे। न जिन्स खे रेट आहे न कमंद खे रेट आहे। कंहिं शइ खे बि रेट न आहे। बाक़ी असां गरीब माण्हू हींअर त मरी आहियूं की पंहिंजे पेट पालण में पूरा आहियूं। छा इहा मदीने जी रियासत आहे? मदीने जी रियासत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके बि साहब किराम आहे इंसाननि मथां रहम ऐं करम कंदा। अचे खाइण पीअण खां वई हाली अटो खाइण खां महांगो थी वियो आहे। तेल गिह गरीब माण्हू जेको ॾींहं में 500 रुपया कमाए थो शाम जो 500 रुपया घर खणी अचे थो त 500 में हुनखे छा मिलंदो। ऐं तेल एतिरो महांगो थी वियो आहे। हर शइ गाॾी में विझण किराया महांगा थी विया आहिनि। तेल चढ़े थो त किराया चढ़े महांगा थी रहिया आहिनि। गरीब माण्हू किथे पुॼी सघंदो कीअं करे सघंदो। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं महांगाई घटि कयो वञे। सुल्तान चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग टाइम न्यूज़ हिंगोरजा।